अॼुकल्ह वारो ई चालान साईं वतायो फ़कीर त सभिनी जो ॼातल सुञातल आहे। फ़कीर कॾहिं हूंदो हुयो भरीअ में त कॾहिं भाकुर में, यानी सिज बप्पा छा आहे, ॾुख ऐं सुख इंसान सां गंढियो पियो आहे। उन दौर में फ़कीर जो सुञपुर प्रोग्राम हुयो। फ़कीर जे ॻोठ में रहंदो हुयो त उते अचानक सॼे ॻोठ खे बाहि वकोड़े वई। हर को पंहिंजे औलाद, जानवरनि या माल मिल्कियत ऐं पंहिंजनि ॿियनि सामाननि खणण लाइ चरनि वांगुरु डोड़ूं पाए रहियो हुयो। वताए फ़कीर वटि हुयो कुझु बि न जेको बाहि में सड़े। सो ॻोठ जे भर में हिक भित ते चढ़ी ॾंदनि में काठी विझी दाल जा कण कढंदे सुकून सां सुम्हियो पियो हुयो। टंग टंग ते चाढ़ियो मज़ो पे ॾिठईं जहिड़ो मोहम्मद मुस्लिम असलम ख़ासि गेली दुबई में जुमेरा बीच ते समुंड जूं छोलियूं पियो ॾिसे। उतां हिकु ॻोठाणो पाणीअ जी बाल्टी भरे गुज़रण लॻो ऐं वताए खे ॾिसी चवण लॻो त वताया ॻोठ सॼे खे बाहि लॻी वई आहे। सॼो मुल्क पियो भरे, तोखे टियों ॾींहं वारी खाधल दाल जा कण अॼु यादि पिया आहिनि त ॾंदनि मां खोटे कढी वठां। उथ ज़ईफ़ माण्हू पंहिंजो सामान बचाए। वताए थधो शुकारो भरींदे चयो त मामा कॾहिं कॾहिं सुञाई बि कमु अचो वञे। सो ई चालान लाइ वठ वठा लॻी पई आहे। को बेल्ट ॿधण जे बदिले मोटरसाइकिल जो ट्यूब पेट खे ॿधियो, पोइ पियो गाॾी हलाए त को नंबर प्लेट खे मिटी मखियो वेठो आहे। मुंहिंजे नाले ते न मोटरसाइकिल आहे ऐं न ई का गाॾी आहे। वताए फ़कीर वारी ॻाल्हि त कॾहिं कॾहिं सुञाई बि कमु अचो वञे।